अच्छा इहो यार मूंखे लॻे थो तव्हां मतिलबु टीचर आहियो उस्ताद आहियो कंहिं स्कूल में। न साईं मां पटे वारो आहियां। अच्छा अच्छा हीअ लॻे तव्हां थो में तहज़ीब ई न आहे, ॻाल्हाइण जो हथु मिलाइण जो तरीक़ो ई न आहे, त असां कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजो स्टाइल आहे इहो स्टाइल आहे। अच्छा मूंखे यार मां हिकिड़े मसइले में पातो आहियां, मां सोचियां थो पंहिंजे ॿारनि खे ट्यूशन पढ़ाया, को टीचर ॻोल्हियां पियो। अगरि तव्हां मुंहिंजे ॿारनि खे अची ट्यूशन पढ़ाईंदो त वॾी महिरबानी थिए थी तव्हांजी। कीअं माना ट्यूशन ॿाहिरि या घर में अची पढ़ायां? न घर में अची करे मुंहिंजे पढ़ायो। हा साईं पोइ भले असां तव्हां खां फीस ई न वठंदासीं। अच्छा उहो भला छो? इन जे करे साईं ॻाल्हि इहा आहे, तव्हां जेको घर था वठी वञो, घर माण्हू पंहिंजनि खे वठी ईंदो आहे, जेको पंहिंजा आहे पर ऐसा ज़ाहिर आहे घर वठी ईंदो, चांहि मानी भाती ख़िदमत बि कंदी ज़ाहिर आहे। अच्छा भले ठीकु आहे, पर मां पहिरियां तव्हांजी टेस्ट वठणु चाहींदुमि, ॾिसां त तव्हां मुंहिंजे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइक़ु आहियो या न आहियो। मां तव्हां खां कुझु सुवाल पुछंदुमि। अच्छा सवाल कंदो? हा जी बिल्कुलु भले बिल्कुलु। 1000 सवाल पुछा कयो तव्हां भले। जी जी मां सोचां थो तव्हां उते घर में वेही उते सवाल तव्हां खां मां सुवाल पुछंदुमि त पहिरियां मां हिकिड़ो जनरल नॉलेज जो सुवाल तव्हां खां पुछंदुमि जी जी त हिकिड़े हाथी जे साम्हूं 11 केला पिया, हुन 10 केला खाधा, हिकिड़ो न खाधो, छो? इहा साईं कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इहा असल में छा आहे, हाथीअ थींदो ड्रऊ न खाई। जी न बिल्कुलु ग़लति जवाबु, ग़लति जवाबु। हिकिड़ो केलो प्लास्टिक जो। अच्छा प्लास्टिक जो? जी हा प्लास्टिक जा फुटनि था छा? जी बिल्कुलु बिल्कुलु। पहिरियों सुवाल जो जवाबु तव्हां ग़लति ॾिनो। अच्छा ॿियो सुवालु मां हिकिड़ो लिखी आयुमि तव्हांजे लाइ, उहो मां अच्छा हाणे ॿुधायो त हे ॾिसो कॉपी रखियो, कॉपी करे पास थिया तव्हां चयो। अच्छा ॿियो सुवालु मां तव्हां खां पुछां थो, हिन भेरे हाथीअ जे साम्हूं असली 11 केला पिया हुआ, पर पोइ बि हाथी न पियो खाए केला, छो? पोइ बि न खाधई यार? पोइ बि माना असली केला सभई? बिल्कुलु सभई 11 केला असली हुया। हाथी खे ज़ुकाम वग़ैरह? जी न हिन भेरे हाथी प्लास्टिक जो। ये त अजीब सवाल था कयो न साईं, हाथी प्लास्टिक जो केले? चङो भले हाणे मूंखे ॿुधायो तव्हां, हिन भेरे हाथी बि असली हुयो ऐं केला बि 11 असली हुया, पोइ बि हाथी केला न पियो खाए, छो? हा सही आहे, मां सम्झां थो त हा असुल ॻाल्हि इहा आहे त मालिक बंदूक झली बीठो हूंदो केले वारो। जी न ग़लति जवाबु। केला टीवी में, हाथी ॿाहिरि हुयो, कीअं खाए? इहो जवाबु ग़लति थियो तव्हां। अच्छा हाणे ॿियो ॿुधायो हिन भेरे छा थियो? हिकु भेरे हाणे हाथी बि टीवी में हुयो, केला बि टीवी में हुया, पोइ बि हाथी केला न पियो खाए, छो? टीवी नंढी हूंदी? जी न हाथी ऐं केला अलॻि अलॻि चैनलनि ते हुया, कीअं खाए? बसि मां न पढ़ाईंदो आहियां। ॿियो बि सुवाल आहे, घर वठी न वञणो आहे, मूंखे ईअं लॻे थो घर वठी न वञणो। हलो हिन भेरे छा थियो, हिकिड़ी चैनल ते हाथी बि असली हुयो, केला बि असली हुया, चैनल बि हिकिड़ो ई हुयो, ऐं पोइ बि हाथी केला न पियो खाए, छो? चैनल बि असली हो, हो बि हा पोइ बि न खाए त पोइ हाथी खे बंदूक हणजे? जी पोइ बि न खाए? ग़लति जवाबु, ग़लति जवाबु। छो न खाधई? असल में टीवी बंदि हुई, टीवी बंदि हुई। तव्हांखे जवाबु ॾियणु अची कोन थो। मां सोचियो त तव्हांजी ट्यूशन नाले जी चयो न, त मां उन टाइम दिलि में लॻो त मां एतिरो भागारो आया ई न मूंखे को घर वठी वञे। चङो इहो त थी आहे जनरल नॉलेज जा सुवाल। हाणे मां तव्हां खां असल में मैथ जो सुवालु पुछां, हिसाब किताब जो। अच्छा ॻाल्हि ॿुधो त ॿ घणा थींदा आहिनि? हाणे त इहो सही ॿुधाए, पोइ त ॿार पढ़ाया न? जी जी पोइ त पढ़ाया न। ॿ 4 ग़लति जवाबु, ग़लति जवाबु। ॿ 5 थींदा आहिनि। साईं 2 5 कीअं थींदा? ग़लतीअ सां। माना ग़लतीअ सां घर नथो वञी सघां, मां इहो ज़ाहिर थियो त